काजी अहमद में बलोच कल्चरल डे जी मुनासिबत सां सरदार कॉलोनी में बलोच नौजवाननि चीफ जावेद बलोच, फराज बलोच, हाजी खान लाखो जी अगवानी में एक वडी शानदार रैली कढी वई, जेका शहर के मुख्तलिफ चौकन रस्तन तां थींदी स्मार्ट पंप आॾो पहुती, जिते बलोच नौजवाननि हिकु साउंड ते बलोची गीतन ते रक्स कयो ऐं रैली मथां शहरनि पारां गुल निछावर थींदा रहिया। उते मौजूद अगवाननि जावेद बलोच, पीपीपी सिटी सदर हाजी खान लाखो, पीपीपी यूथ विंग तालका सदर सैयद सदाम हुसैन, शाह एडवोकेट इम्तियाज अली चांडियो, फराज बलोच, आमिर लाखो ऐं ॿियनि खिताब कंदे चयो, बलोच कल्चर डे ते असां पूरे मुल्क में रहंदड़ बलोच क़ौम खे वाधायूं ॾियूं था ऐं बलोच कल्चर डे मल्हाईंदे असांखे ॾाढी ख़ुशी थी रही आहे। हर कौम पंहिंजी सकाफ़त कल्चर के ज़रिए सुञाती वञे थी ऐं ज़िंदा रहे थी। उन लाइ हर कौम खे पंहिंजे सकाफ़ती कल्चर डे भरपूर नमूने सां मल्हाइणु घुरिजे। जॾहिं त रैली में शहरनि दुकानदारनि वॾे अंग में शिरकत कई। रैली में शरीक मोअज़्ज़िज़ीन खे जावेद बलोच तरफ़ां अजरकनि जा तोहफ़ा पेश कया विया। रिपोर्टर बिलाल हैदर कलियार सां गॾु अली जाफ़री सोलंकी, HRJDO न्यूज़, हैदराबाद।